पैगामी सिंध न्यूज़ में बलिका लारकाणे डिवीज़न ऐं ज़िले कमर शहजादकोट जी सरकारी अस्पतालुनि में 2 सालनि खां वठी कोरोना एमरजेंसी वार्डन में कॉन्ट्रैक्ट ते कम कंदड़ डॉक्टरनि ऐं नर्सुनि सिंध हुकूमत ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतजाजी मुज़ाहिरे कंदड़ अॻवाननि डॉक्टर तनवीर अहमद गाद, डॉक्टर फयाज़ अहमद जलबाणी, डॉक्टर एहसानुल्लाह बुगटी, डॉक्टर ज़फ़र अली तुनियो, अतीक रहमान, राबेल अहमद नवीद ऐं ॿियनि मीडिया अॻियां ॿुधाईंदे चयो त असां डॉक्टरनि ऐं नर्सुनि पंहिंजी जान जोखिम में विझी 2 सालनि खां वठी कोरोना एमरजेंसी वार्डन में कॉन्ट्रैक्ट ते कमु कयूं पिया, पर अफ़सोस जो असां खे सिंध हुकूमत पको करण बजाए पंहिंजे पुराणी रीत बरक़रार रखंदे मुसलसिल नज़रअंदाज़ कयो पियो वञे।